हेलो अस्सलाम वालेकुम। वग़ैरह कयो वतन पित नशनन पाण में पसो पखियड़न माणा मेठ घणो। प्यारा दोस्तो सिंध वासियो अस्सलाम वालेकुम। जीअं त मां हूँ अॻु में बि जेको आहे सिंध ग्रीन इनकलाब जे तहत जेको आहे हिकिड़ो मैसेज ॾींदो रहंदो आहियां पंहिंजे सिंधियुनि खे त पंहिंजी क़ौम खे जीआरण लाइ रुॻो सिर्फ़ु नारा ऐं सकाफ़ती ॾिहाड़ा के इलाही न आहिनि, पर उन जे लाइ क़ुर्बानी बि खपे। हाणे अॼुकल्ह हिकिड़ो माण्हू अॼु आज़ार जो जेको आहे सिंध में, उन जे लाइ ॿुधाईंदुसि तव्हांखे त सिंध में जेके शितनि कुतनि ऐं रोलू कुतनि जो आज़ार अॻु में बि मूं ॿुधायो आहे। अॼु जी रिपोर्ट हुई, मां KTN ते ॾिठी, आवाज़ टीवीअ ते, त आख़िर छा कजे। गवर्नमेंट जेको आहे सो कुझु बि नथी करे। 7 सालनि जे ॿार खे मां ॾिठुमि, जेकाबाद जे ॿार खे उन जे मुंहुं मथे में चुघ उन कुतनि जेके आहिनि करे छॾिया आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां पोढ़ा वॾा जवान सभु उन मां मुतासिर आहिनि। ऐं गंदगी एतिरी वधी वई आहे, सॼी सिंध गंद थी वई आहे। त छा मां तव्हांखे सिर्फ़ु इहो थो चवां त छा असांजा जेके उते घर जा ओड़े पाड़े में था रहनि, छा उहो कुता उन्हनि खे नज़र नथा अचनि? छा उहे वरी पुट एहतिजाज करे ऐं चवनि था हुकूमत असां सां जेको आहे सो सहकार करे। भई तव्हां पाण खॾु खोड़े ऐं उनखे जेको आहे कुतनि खे जेको आहे दवा वठी मारियो, उन्हनि खे सुयूं ॾियो, उहे जेके आहिनि से मरनि। इंसाननि जे कढ पिया आहिनि त तव्हां उनखे कुझु नथा चओ। उमेद त हीअ मैसेज जेको आहे सॼे सिंध में पखेड़ींदो ऐं हर हिकु माण्हू इन ते जेको आहे अमल कंदो। ऐं छो नथा कयो? ऐं हर हिकु इन जो ज़िम्मेवार आहे। जॾहिं मुआशिरो पाण ई कोन सुजाॻ थींदो त पोइ उन जे लाइ जेको आहे सो हुकूमत छा कंदी? तव्हांखे ख़बर आहे त हिते असां स्वीडन में रहूं था, त हिते जेकॾहिं को माण्हू ॾिसंदो आहे त को गंदगी थो करे, उहो उन माण्हूअ खे न चवंदो आहे, उहो माण्हू उन ते पाण अमल कंदो आहे, पाण उनखे जेको आहे सो गवर्नमेंट खे ॿुधाईंदो आहे। ऐं उहो छा आहे, जॾहिं असांजा ज़मीर ज़िंदा हुजनि, असांजा ज़मीर ई मुअल हूंदा, सिर्फ़ु चवंदासीं हुकूमत करे, हुकूमत करे, हुकूमत करे। हुकूमत अदा गॾाइनि ऐं गाबनि ऐं कुतनि ऐं इन्हनि खे जेको आहे कोन पलींदी। तंहिंजे करे तव्हां महिरबानी करे पंहिंजो जेको आहे सो एक्शन वठो ऐं उनखे जेको आहे पाण जेको आहे ॾिसो वसो, उनखे जेको आहे सो हथु विझो। उमेद त हीअ मैसेज अॻिते कंदव। अस्सलाम वालेकुम।